केपरो मां ख़बर ईंदा हलो तो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी कादिर बख्श शरम में सकाफ़ती रियाड़े जे हवाले से प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें स्कूल के शागिर्दनि सिंधी सकाफ़ती क़ौमी गीतनि टेबलोस खाका ऐं तकरीरूं कयूं, जॾहिं त स्कूल के उस्तादनि हेड मास्तर समेत ॻोठ जे नेक मर्दनि राजा अज़ीज़ शहर, डॉक्टर मुज़फ़र अली शहर, रसूल बख्श शहर, गुलाम अली राजड़ नाले वारो उस्ताद, मोहम्मद जुम्मन गज्जू, एम जुम्मन कुंबर, असद अली, ताहिरा पंवर, मुनवर अली, शफी मोहम्मद हिंगोर जो, अब्दुल मुतलिब हिंगोर जो, नजीबुल्ला हिंगोर जो, फैसल बोजदार, इकबाल राजड़ समेत वॾी तइदाद में शिरकत कई। उन मौके ते सकाफ़ती प्रोग्राम में आयल अॻवाननि चयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल कादिर बख्श शहर में अॼु सकाफ़ती ॾियारो ॾाढे जोश ख़रोश सां मल्हायो वियो ऐं इन जा सरवाण जे गुलाम अली राजड़ साहब ऐं फैसल बोजदार ऐं असांजा ॿिया उस्ताद साहिबान बि हुआ। ख़ासि तौर हिन में छोकिरियुनि लाइ जेका परफॉर्मेंस ॾेखारी असां त हैरान रहिजी वियासीं। इन में ड्रेस जी जेका परफॉर्मेंस हुई ऐं उन खां पोइ टेबलोस हुआ ऐं शाइरी हुई, त हीअ ॿारहड़ीअ ॿारनि ॾाढी हिकिड़ी अजीब नमूने जी मक़सदु इहो त जेकॾहिं ॿारहड़ी ॿार खे मौक़ो जेकॾहिं मिले थो त उहो बिल्कुलु परफॉर्म करे थो ऐं उहो पंहिंजो टैलेंट ज़ाहिर उन टैलेंट लिखियो ज़रूरु पियो, पर हाणे मौक़ो नथो मिले। हाणे असांजा नौजवान उस्ताद अची विया आहिनि, हाणे इन्हनि खे मौक़ो ॾियनि था त आउं सम्झां थो हाणे सिंध सुठे सुहिणे ट्रैक ते वञे पई। अॼु गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कादिर बख्श शहर में कल्चर डे जे हवाले सां जेको प्रोग्राम थियो, तमामु नंढड़ा पितकड़ा गुलनि जहिड़नि ॿारनि मैसूम ॿारनि जेका परफॉर्मेंस कई, टेबलो खाका गाना गीत सिंधी गीतनि ते जेके रक़्स पेश कया, सचमुच त परफॉर्मेंस एॾी दिलि खे लुभाईंदड़ हुई, दिलि खे वणंदड़ हुई। ऐं हीअ मैसूम गुलनि जहिड़ा ॿारनि ॿुधायूं पिया त हिन स्टेज ते पहिरियों भेरो आया आहिनि। असां चाहियूं था त सॼी सिंध जे वाहिड़नि वस्तनि ॻोठनि झरनि जॻहनि में अहिड़े क़िस्म जा मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूल में मिडिल स्कूल में कॉलेजनि में अहिड़े क़िस्म जा फंक्शन थियनि जे सिंध जी असांजी सकाफ़त जेका आहे उनजी अवेयरनेस थिए, जागृता थिए। अचो त पाण गॾिजी अहिड़नि इदारनि जी मालिकी करियूं ऐं अहिड़नि इदारनि जी उहे ग़रीब वेचारा ॿार जेके परफॉर्मेंस कनि पिया उहे सिंध जा असुल वारिस आहिनि, सिंध जा दरावड़ आहिनि ऐं उन्हनि ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई करण लाइ पाण अची गॾिजी मिड़ी मुठ थी इन इदारनि जी मालिकी कंदासूं त इहे इदारा हिकिड़े ॾींहुं मिसाली इदारा साबित थींदा। ऐं कल्चर सकाफ़त असांजी जेको सो इहो सकाफ़त आहे, इन खे मल्हाइणु असांजो अवलिन फ़र्ज़ु आहे। त जेके क़ौमूं सकाफ़त नथियूं मल्हाइनि ऐं जेके क़ौमूं पंहिंजूं सकाफ़त खे जारी नथियूं रखनि त उहे ख़तमु थी थियूं वञनि, निश्ते नाबूद थी थियूं वञनि। ऐं असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां अहिड़ो सकाफ़ती ॾियारा मल्हाए ऐं असांजी ईंदड़ नसल लाइ तमामु बहितरीनु किरदारु ॾियूं। ख़ासि करे अॼु इन कल्चर प्रोग्राम ते आउं इहो पैगाम ॾियणु चाहियां थो सभिनी वालिदीन हज़रातनि खे त अॼुकल्ह जेके असांजा उस्ताद जेके आहिनि उहे प्राइवेट स्कूलनि खां जेके पढ़ाईंदा हुआ, जिते तव्हां पंहिंजा ॿार जिते उते पढ़ाईंदा हुआ वरी ॻरियुनि फीसनि में, हाणे उहे उस्ताद हींअर गवर्नमेंट स्कूलनि में मौजूदु आहिनि। तव्हां उन ते भरोसो रखो ऐं यकीन रखो ऐं पंहिंजा ॿार जेके आहिनि गवर्नमेंट स्कूलनि में दाख़िल करायो त जीअं तव्हांजे ॿारनि खे सुठी रिज़ल्ट ऐं नतीजा मिली सघनि। प्रोग्राम हो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल कादिर बख्श में अॼु ॿारनि जेको आहे जशन और जोश सां अॼु सिंधी कल्चर डे मल्हायो। हिननि ॿारनि जो जोश ॾिसी करे प्राइमरी लेवल ते बहितरीनु प्रोग्राम आहे ऐं हिननि खे मुबारक ॾींदुसि। जीअं मौजूदु शख़्स साईं अब्दुल अज़ीज़ शहर साहब के जे प्रोग्राम मुनतक़ करायो, उन सां बि महिरबानी आहे त अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं सिंध उजागर थिए, सिंध रोशन थिए ऐं असांखे घुरिजे त असांखे बि हिन पंहिंजो अहम किरदारु अदा करणु घुरिजे। अॼु हिते असां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल में आयासीं। ॾाढी ख़ुशी थी कि नंढा नंढा प्राइमरी स्कूल जा ॿारनि एतिरी महिनत कई आहे, एतिरो सभु कुझु यादि कयो आहे ऐं एॾो सुठो परफॉर्म कयो आहे। असां जेको आहे कोशिशि आहे ऐं हिननि टीचर्स खे बि गुज़ारिश आहे कि मज़ीद अहिड़ा प्लेटफॉर्म जेके आहिनि हिननि खे ॾियनि ऐं वधीक हिननि जे कॉन्फिडेंस खे जेको आहे बूस्टअप करणु चाहिनि। शुक्रगुज़ार आहियां सभिनीनि जो, आयल महिमाननि जो, ॿारनि खां ऐं उस्ताद जी टीम जेका नई आहे तमामु सुठो आहे। असांजे स्कूल में पहिरियों चकर थियो आहे, ज़बरदस्त प्रोग्राम इंशाल्लाह अॻिते थींदा रहंदा। ऐं ॾाढी ख़ुशी थी GPS कादिर बख्श शहर में अहिड़ो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो आहे मोहतरम जनाब गुलाम अली ऐं उनजी टीम। ऐं इन्हनि सां गॾु ही सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो वियो, रखियो वियो। हिन चैनल जे थ्रू आउं हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहींदुसि माण्हुनि खे जेके ॻोठाणा आहिनि या असांजे मुआशिरे ॿारहड़ी जा आहिनि, त उन्हनि खे महिरबानी करे पंहिंजे गवर्नमेंट जेका स्कूल आहिनि उन्हनि ॿारड़ा दाख़िल करायो। तव्हां ॾिसी सघो था त हिन स्कूल में ॿारनि केतिरो परफॉर्मेंस कयो आहे, त महिरबानी करे हाणे नवां टीचर IBA पास अची विया आहिनि, उन्हनि जे करे तव्हां हिननि स्कूलनि में दाख़िल करायो, प्राइवेट स्कूलनि मां ॿारड़ा न कढो। जॾहिं त प्रोग्राम जी पुॼाणी हो जमालो सां कई वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।